जुडो भरिसां पंगरियो थाणे जी हद ॻोठ सोबो चांडियो जे रहवासियुनि मोहम्मद रमज़ान चांडियो, नूर अहमद चांडियो, अलाहदाद चांडियो ऐं ॿियनि मीडिया सेंटर जुडो अॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त 3 मई ते पाणी जे वारे तां मुख़ालिफ़ चांडिया बिरादरी जे माण्हुनि असां ते हमिलो करे असांजे 2 नौजवाननि जुम्मन ऐं अब्बास चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं असांजा 3 माण्हू सख़्तु ज़ख़्मी कया जेके हिन वक़्तु हैदराबाद जी अस्पताल में ज़ेरे इलाज आहिनि। हुननि चयो त असां पंगरियो थाणे ते 10 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे, पर पुलिस 12 ॾींहं गुज़रण बावजूदु जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हुननि चयो त जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं असांखे धमकियूं ॾियनि पिया। असांखे हुननि मां सख़्तु जानी नुक़सान जो ख़तरो आहे, जंहिं सबबु अदम तोफ़त जो शिकार थी परेशान आहियूं। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP बदीन समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।